खुंभी जा फ़ाइदा। खुंभी जो मज़ाज थधो आहे, गरम मज़ाज वारनि माण्हुनि लाइ फ़ाइदेमंद आहे। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो त खुंभी अखियुनि जे लाइ शफ़ा आहे। खाइण में लज़ीज़ आहे, ज़ाइको गोश्त जहिड़ो अथसि। खाइण सां दिलि खे फ़ुरक़त अचे थी, पेट जी गर्मी दस्तनि पेचिस में बि खाई सघिजे थी। विटामिन ऐं कैल्शियम सां भरपूर आहे। बलगम पैदा करे थी। कब्ज़ी जा मरीज़ थधे ऐं स्वादी ऐं बलगमी मज़ाज वारा दालचीनी ऐं कारा मिर्च लॻाए खाई सघनि था। ॿी सूरत में फ़ालिज थियण जो ख़तरो थी सघे थो त बहितर आहे बलगमी ऐं थधे मिज़ाज वारा खुंभी खाइण खां एहतियात करणु। खुंभी जे पाणी जा फ़ाइदा बैरूनी तौरु सुठा आहिनि। उन जो पाणी अखियुनि जी काफ़ी बीमारियुनि में सुरमनि में इस्तेमालु कयो वेंदो आहे। जिस्म जी कंहिं बि बैरूनी हिसे जी सोज खे ख़तमु करण लाइ बि खुंभी तमामु मुफ़ीद आहे। खुंभी जी नास तयारु करे रखिजे जेका मथे जे सूर में मुफ़ीद आहे।